राणा खान कदे मुझी इज्जत के पंहिंजी इज्जत समझो है। मोमल जे मसले के अॻिते रखी पूरी बरादरी में मुखे ख्वार करे छॾियो अथसि। राणा खान में हिम्मत हुजे मुझे साम्हूं एतिरो ॻाल्हाइण जी, मुठी न मारो छॾिया था, पर छोरी मुंहिंजो कंध झुकाए छॾियो आहे। गुज़रे खे केतिरो यादि कंदे, उनखे विसारे छॾ। मां त घणो ई विसारण जी कोशिश कयां थो, पर माण्हुनि जा ताना त छॾनि। इहो ताने तुंहिंजा पुराणा ज़ख़्म बि ताज़ो कयो छॾियो। अल्लाह भलाई कंदो, तव्हां परेशान न थियो। परेशान न थिया? कीअं परेशान थिया? ॾिस ॾिस दुआ, मूमल जा सूर अञा ख़त्म ई नाहिनि थिया, तूं वरी साॻी वाट पई वठी। ख़ुदा न करे तोखे मिठल के बाबा ॻाल्हाईंदे ॾिसी वठे त बाबा जे दिल ते छा गुज़रंदो। मां किथे थी मिलां मिठल सां? फोन ते तो हुन सां ॻाल्हाईंदी आ न। फोन ते ॻाल्हाइण में छा आहे? ईअं त माण्हू अॻिते वधंदो आहे। ख़ुदा खे मंदो आहे, पाण खे संभाल। हाणे असांजी नंढड़ी ग़लती मां बि न बाबा ज़िंदा रही कोन सघंदो। छा तूं बाबा खे मारण थी चाहीं? भली भली करे आई माई वसाई। खैर हूंदे यदा। भला दे खबर, अज सुबह सुबह सा जातो जा जिन्न कठड़ाई जा। जादो केड़ा दी पई तरण तरी? अदी वसाई लाइ चाय पई तैयार कयां। एकड़ो प्यालो सवाई काढ़ जाए, मुझो भी मथो तो पियो फाटे, धूमा हणंदो हणंदो जी पहुतो आ। हां कयां थी। मूंखे इहो ॿुधाए तूं सुबुह सुबुह सां छा करे आयो वई? यो से डोंगड़े खबर चार लड़ मुझो तो ॿुधाए राणा खान से वॾा जोर लगा, पर से वो अकबर खान सम्मति कारण नहीं तरियते लुई लाड़ कोन ॾिसी। इहो मो जेस ताईं जीअरो आहे न, ना ही हुन घर में तव्हांजा पेर खुपंदा, ना ही वो असांखे पेर खोड़ण ॾींदो। आई वसाई चई त सच थी। इने मोए अकबर खान के तसी पंहिंजे हथन सां ज़हर ॾींदासीं। ज़हर मो मरे जाड़ा ओ जाड़ा। अचो अची ही त ॾिस, ही चाय में आहे छा? रुगो झग ई झगा, मूं त खंड हिन में मिलाई हुई जग। मूंखे लॻे थो इहा पक सियाणी कुझु न कुझु खंड में मिलाए वई आहे। मार खुदा जी पैस, ही त असांखे ज़हर ॾेई पूरो थी करे। वरी छा थियो? हे ॾिस ये चाहे चाढ़ी थई या कपड़न जे लाइ खार वारो पानी चाढ़ियो थई? ये समूरा कम ने निभागी सियाणी चाड़। कल पानी पीतम उन्हें में भी वो हसर, आज भी ने चाहे में सागी गाला न खा मरी न। मोब चाहे कान पीती। आई तो वे तो सही, इन होटल ता घुराई थी वठा तो के चाय पियारा थी, पर ही ता हसर ॾिसो। वरी बे चक्कर माई राणो घर पोतो हूंदो, असल रड़िन सा घर के मथे रे खयो बिठो हूंदो। वनी उनके मुंह दिया। मुई के बाहे लगन सिर के बाहे लगन सिर। ए जादो हे चांवर चेक कर, अटो चेक कर। ये त ना है त खाइण पीण वारे शयुनि में का घुमरी ॾेई वई हुजे, का मिलाए वई हुजे, का शइ करे न वई हुजे, धी कोई ढेरी। तू थोरो परे थी अटो पियो थी भर में। माई थो चेक कया। ए तो वाकई ज़हर आ। हाणी समझियस ते अडाइण असांजी खाधे पीते में का शइ मिलाई वई आ। हा पर न इन डाइण के तो छडी दस छा। मूं अगे सियाणी है तो हम जादो आयास, जिन छडे भूत छडे, पर जादो चिंत कान छडी दस। इसदा उन जो हशर केड़ो थी कयास, ये का तारा ना देखारियास न, मुजो नालो भी जादो ना है। ई छा है त ज़हर थी दे असांखे। मास्टर ई सा सुल्तान के समझाए न तो जो अचे रस वडे जे कड हथ धोई पेजी वियो आ। हिक त मुंहिंजी सुल्तान मञे कोन थो, ॿी ॻाल्हि त सुल्तान खां वधे इन ॻाल्हि में हथ राणा जो आहे। राणा जी पुठ भराई करण वारो इहो तव्हां वारो सुल्तान ई आहे। जेकॾहिं सुल्तान हथ कढी वेंदो त राणा अकेलो छा कंदो? कंदड़ फोटा मां कोशिश कंदुसि, पर कोशिश न, इन सुल्तान ते ज़ोर ॾे त
राणा खान जो पासो छॾे रेस वॾे जो पासो वठे सफ़ा अॾिजी वेंदव अॾिजी। जेसी ताईं अकबर खान जो आलम खान ते हथ आहे न तेसी ताईं सुल्तान हुन तरफ़ लड़ंदो ई कोन। हा बाक़ी आलम खान खे रईस अकबर खान छॾे ॾे त पोइ सुल्तान वारा अकबर खान जो पासो वठंदा। अकबर खान ऐं आलम खान कॾहिं बि जुदा कोन थींदा त पोइ इहो जहिड़ो हलंदो ई रहंदो। न मुड़ियो त नुक़सान में वेंदव। सुल्तान कॾहिं फ़ाइदो या नुक़सान सोचियो ई नाहे। खॾ में हाणे न ॻाल्हि खे ॿी ख़बर त ॾे। कहिड़ी? इहो सुल्तान वारनि आलम खान जी चोरी छो कई? इहो तूं थो चवीं? सुल्तान अहिड़ी ॿाराणी हरकत कोन कंदो। छॾ मास्तर ईसा, अड़े मूंखों त लिकाइण जी कयो। छो तूं को सुल्तान सां गॾु हुए छा हिन चोरीअ में जो अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी? मां गॾु कोन हुयोमांसि। भला मूंखे तूं इहो ॿुधाए त ॿियो केरु हो जेको आलम खान जे घरों चोरी करे वियो? भला जे केतिरा छोकिरा सामान आहिनि हू इहो कोन था ॾिसनि त ही सुल्तान जो घर आहे, आलम खान जो घर आहे या रईस अकबर खान जो घर आहे। जितां उन्हनि खे वझ लॻे थो ता कयो था वञनि। इन जो मतिलब त आलम खान जे चोरीअ में सुल्तान जा हथ न आहिनि। कमदार फोटा अचाया इहे शक छॾे ॾे। न न मां छाजे लाइ शक कंदुसि? को मुंहिंजी चोरी त कोन थी आहे। कमदार फोटो हणंदो आहे सोटो पोइ धकु लॻे या न। चङो मास्तर ईसा मां हाणे हलाए थो। वॾो आयो हो मास्तर ईसा खे मुझाइण वारो। सियाणी ओ सियाणी आऊं चवई थी तूं आहीं किथे ज़ाहिर त थी। मार का पवई तो समझे थी ताऊ हिन जो नुक़सान करे चुप करे ची वेही रहंदी। ही मूंखे छॾे ॾींदी। अरे जादो आहियां जादो जिन छॾे भूत छॾे पर जादो जिन कान छॾींदी। आहीं किथे? मार पैसे वही केॾा न लिखी वई आहे किथे। केतिरा ॾींहं तूं मूंखां लिखंदी आहे? केतिरा ॾींहं लिखंदी आहे? हा ऐं तुंहिंजे घर खे तीली ॾींदी सही तीली। हा मुड़ुस खे वीचारी वछो वेठी आहे बालम तूं बी। वाह मेरे साड़ियां सो गया। पुट हिक ॻाल्हि चवाए जेकॾहिं तूं पंहिंजे कननि ते हथ न रखींदा। मज़ी अहिड़ी ॻाल्हि ई न कर जंहिंमें असांजा होश ख़ता थी वञनि। तव्हांजा होश त हमेशह ई ख़ता हूंदा आहिनि। पोइ इन जे करे मां तव्हांखे घर जो को मसइलो न ॿुधायां? कंहिं रोकियो आहे तोखे त घर जा मसइला न ॿुधाईंदी कर? हा मुंहिंजो इहो मक़सदु आहे त तूं हाणे पंहिंजी भेण जे लाइ कुझु सोच। वरी छा कयो आदि? मासी जॾहिं अहिड़ो मसइलो आहे त पोइ हणोसि बंदूक। अरे छोरा पंहिंजी भेण खे बंदूक हणण सां छा तव्हांजे घर जा मसइला हल थी वेंदा? हे त सॼो ॾींहुं इहो ई था सोचींदा रहनि त कंहिंखे बंदूक हणूं। मासी तूं अदारनि खे छॾ। इहो ॿुधा त अदी जो छा कयूं? इहो ई त चवणु चाहियां थी तव्हां पंहिंजी भेण जो ॿार लाहियो। इहो ॿुधा त उहो केरु आहे जेको इन ख्वारी खे ॻिची में विझंदो? इहा ॻाल्हि नाहे पुट, रिश्ता खोड़नि। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त सदोरीअ जे रिश्ते जी ॻाल्हि हलायां। मादी घड़ी ॻाल्हि ॿुध, ईअं न कजांइ असांखे वती तरह तरह ते ख्वार कंदी। मासी तूं हिननि सां कोन पुॼी सघंदी मासी तोखे इजाज़त आहे।
वनी ॻोल्ह हिते इन जो रिश्तो थे फंतो हुजे बोड़ो हुजे गूंगो हुजे बस 3 कपड़न में इन के उतार ता बस जितनो जल्द थी सके इन कंद के न घर में कट बस वक्त संभालियो जे का भी गलती करे वेठो ना तो वडा मसला पैदा थी वेंदा चाचा साईं ॾाढो सम्झायो आहे वरियाम खे ॾाढो सम्झायो थोमास पर चए थो त मां पलांद कंदुसि चाचा पलांद का कंदो सॼी बिरादरी जाॾो उन्हनि खे मारियो वियो ऐं सॼी बिरादरी जो इहो ई फ़ैसिलो त ही भई ॾोही आहे हालांकि गोली सुल्तान हलाई ऐं वरियाम सुल्तान वारनि खां पलांद करणु चाहे चाचा साईं अकबर खान में पंहिंजी न्याणी जो पलांद कोन थो वठे सिर्फ़ हिन ॻोठ जे अमन ख़ातिर अकबर खान ई ख़ामोश थी वियो त पोइ असां हिन ॻोठ जो अमन छो ख़राब कयो अदा साईं सिधी तव्हां वरियाम खे न सम्झाई ते सिधी सोच कोन मुड़ो मुंहिंजी बि नथो ॿुधे चओ त फादराना आलम हथ खणण जी का भी जरूरत ना है वरियाम को नंढड़ो ॿार ना है जो न समझे कुर्ब सां समझायोसि समझी वेंदो बादल वरियाम तोसां ठहियल आहे तूं ई खणी उनखे सम्झा पहिरां त सोच सॼो ॾींहुं मूंसां गॾु हूंदो पर हाणे ॾींहं जा ॾींहं लाइ किथे थो रहे का ख़बर ई नथी पए मल्हारी सुल्तान वारनि जी ताड़ में रहे चाचा साईं ही अकेलो वञी सुल्तान जे मथां हला कंदो त छा हिनखे ज़िंदा छॾींदा छो पंहिंजे सिर खाइण जे पोयों पियो आहे चाचा पुट मुंहिंजो त घर सॼो बर्बाद थी वियो आहे हाणे वरियाम खे कुझु थियो न त पोइ मां बि ज़िंदा कोन रहंदुसि चाचा वो पाण मौत जे तरफ़ पियो वञे चाचा हुनखे सम्झाए त सब्र करे जॾहिं वक़्तु आयो न तिन सुल्तान सां हिसाब किताब ॻाए वॼाए कंदासीं पुट तव्हां ई खणी मथे ते हथ फेरियोसि मन पोइ को मुड़ी पए आलम वरियाम ईअं कोन मुड़ंदो मां त चवां थी राणी ऐं वरियाम जी शादी कराए छॾियो न न अजी सां वरियाम जो निकाह न न छो पुट असां गैर त न आहियूं वरियाम सदोरी जे पोयां आहे जे हुनजो अदी सां निकाह थियो त ॿिन्हिनि जी ज़िंदगी तबाह थी वेंदी ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजी अदी जी ज़िंदगी तबाह थिए बाक़ी जेकॾहिं वरियाम रायो ॾेखारियो त पोइ चाचा सोचींदासीं सुल्तान तो अकबर हाणे मुंहिंजी अख जो कंडो बणिजी चुको आहे जेको हर वक़्तु मूंखे चुभे थो ऐं जंहिं मुंहिंजी रातुनि जूं निंडूं हराम करे छॾियूं हाणे तूं ई ॿुधा सुल्तान तव्हां छा कयां छा वरी छा कंदे वेही करे कुखारी हणेस बंदूक पोइ जेको बि मसलो थियो न उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं सुल्तान अकबर खान खे मारण सां वॾी बाहि भड़की वेंदी ऐं बिरादरी ॿिनि हिसनि में विराइजी वेंदी ऐं असां में खूनी तकरार थी वेंदो उनखे पोइ केरु मुंहुं ॾींदो साहिरा एॾी वॾी बला खे लेटाईंदासीं को न को मसलो त साम्हूं ईंदो न जेकॾहिं अकबर खान जो मौत हिकु हादसो लॻे त पोइ छा था सम्झो सुल्तान उन लाइ तोखे साल लॻी वेंदा ऐं अकबर खान तोखे अहिड़ो मौक़ो कॾहिं न ॾींदो मां सोचां थो त जॾहिं तो अकबर ॻोठ खां शहर लाइ निकिरे त अकबर खान ते हमलो बि शहर में करे छो त उते असांखे केरु सुञाणे बि कोन थो ऐं ॻोठ में असां ना केॾे शक बि न पियो हमलो तूं भली शहर में कराईंसि देश में कराईंसि या परदेश में कराईंसि पर इल्ज़ाम हर हाल में तुंहिंजे मथां ई लॻंदो सुल्तान इल्ज़ाम त अॻे पोइ असांजे मथां अचणो आहे पोइ कयूंसि हिकु हिकाणी पोइ खटखटाए शाह गोराम खान अकबर खान को इगड़िन जो गुॾो न आहे जंहिंखे असां ड्राहे विझंदासीं ऐं पोयां का बाहि न भरंदी या त मूं पहिरियों ई ॻाल्हि कई वॾा मच मचंदा सुल्तान हिकिड़ो कमु कर हिकिड़ो दफ़ो वरी अकबर खान जे ख़िलाफ़ बिरादरी जा कन भरियूं जेकॾहिं इहा पग मुंहिंजे सिर मथां अची थी वञे त पोइ अकबर खान खे लेटाइण को बि मसइलो न आहे राणा खान माण्हुनि जूं वफ़ादारियूं अॼु बि अकबर खान सां गॾु आहिनि तूं ऐं असां बिरादरी जे अॻियां सोन जहिड़ा बि थी वेंदासीं न त बि असांखे उहो गाह न विझंदा सुल्तान तूं रुगो साथ ॾियण जो वाइदो कर ऐं पक ॾे पोइ अकबर खान खे मां पाण थो लेटायां पोइ हिन जेका पोयां दोज़ख जी बाहि भड़की पई
उनखे भी विसाए विझंदासीं। ठीक है रण खान, मुझे तो साथ है। फरकाए तू दोज़ख जी बाहि खे, पोइ ॾिसूं था त केर तो पंहिंजा पलव पचाए। पेर ड्राहे सियाणी, पेर ड्राहे घणो कदर त जादो अची वई। खुदा जी का मार पैसे या वरी सुबह सा कानो नासुल थिया अरे चाय जो ठोको बेटा थी पियानो दे डायड़। माई छो सुबह सुबह से आज कोठे ते कहा कई दवा आई सड़ाई थे चल मरियम तू आई छा छो तो छा समझो? असा समझो तो पुलिस अची वई। पुलिस न न मरियम ए त मिड़ई थापे पियो असा त छेड़ा मुठिया करणा पिया वनी मथे। छा कोड़ो भी छेड़ा मुठिया कंदो आहे? आई वादो अच्छा देने की तू दे हाल वाल आज भला असा जे घर की आई माई तो में मुझो कम पयो आ तने अची ते पहुंची आया। हां हां हुकुम कर मरियम ए मां तुझे केड़े कम अची सका थी? मुखे पानी न्याणी जो रिश्तो कराए दी। सदोरीअ जो? बी केड़ी आहे मुजी न्याणी? मरियम इहो रिश्तो त ॾाढो ॾुखियो थींदो। मुंह घुरी मिठाई ॾींदी मैं भेण। हूअ भी न ॻोठ में मुंहिंजी न्याणीअ को सवा ॿी सुहिणी छोकिरी आहे का? मनु कड़ी आ पर दिल में न कजाए मरियम, सॼे ॻोठ में तुंहिंजी धीअ बदनाम थियल आ। अॼुकल्ह जे नौजवाननि जी त तोखे ख़बर आ अहिड़नि रिश्तनि सां त राज़ी कोन थींदा आहिनि। हा बाक़ी को पको पोढ़ो ॾिसां उहो राज़ी थी पवे त ॿी ॻाल्हि आ। अजी सफ़ा वयल भी न हुजे, जोड़ जैसा जो न भी हुजे न, थोड़ी उम्र में फर्क हुजे वो भी खैर आ। हा हा अल्लाह चङाई कंदो, तुंहिंजी न्याणीअ जो सुठो रिश्तो थींदो, पर रिश्ते थियण खां पोइ मुंहिंजी पारत हुजे। तोखे कस न लाईंदम भेण, खुश करे छॾींदी मैं, बस तू दिल सां कोशिश कर। मस्तानी हाणे दिल खणी वई आई। किथे मस्ताना, हाणे त अञा भी तोसां वधीक दिल थी वई आ। 3-4 ॾींहंनि खां पोइ ॻाल्हाईंदी आई, अञा चई थी त दिल आहे। पहिरियां त अवेल सवेल ॻाल्हाईंदी हुयसि, पर हाणे त 3 ॾींहंनि खां पोइ ॻाल्हायां थी न। बाक़ी 2 ॾींहं कंहिं ॿिए सां ॻाल्हाईंदी छा? तोखे छा थो लॻे? अलाए केड़ी खबर। मस्ताना हाणे मां मरी त सघां थी, पर तोखां सिवाय ॿिए के सां प्यार नथी करे सघां। जॾहिं एॾो प्यार करी थी त पोइ मूंसां मिली छो नथी? जॾहिं वक़्तु आयो त ज़रूर मिलंदासीं, पर मस्ताना पोइ तूं धोखो न ॾिजाए। मस्तानी मां तोखे धोखो ॾींदुसि? मस्ताना भाॼी थी अचे, मां तोसां पोइ ॻाल्हाईंदसि। हाँ तुझे नौकर नया वाह दसुड़ा वाह मुसा तो बात नहीं तुझा यार दंड निकली आया ने उस्ताद दंड ना पर तू तो बात कर तारे के तो की अरे दसुड़ा मा तो सा पानी प्यार न त छा कंदेड़े खणई थी कुट्टी इज्जत सा पानी प्यार ते घरां की मानी खणी न न कोने खणी न वेले वेले राज कने एड़ो कम कंदो भाई जो टुकड़ बोलला सी मर अरे तुझी मां राणा खान जे करे इज्जत कंदो आ न त छाड़े राणा खान न हुजा तू मुजी इज्जत कोन करी बेइज्जत तो करी मुके हां मुके मारिया अरे वा गा ना है पर हणी बिल्लियां को म्याऊ म्याऊ कर छडे दे सीधी गाल कर शिया को गजगौल कर
पोइ तूं मुंहिंजी इज़त करणु छॾे ॾींहं हाँ यार तूं ही ॾाढो मां हिणो मुंहिंजी जान छॾ मुंहिंजी खे ॿिए जी ॻीचे प अरे तूं छा मुंहिंजे साम्हूं चङा भला तोबो करे भॼी आ तूं मुंहिंजे साम्हूं कहिड़ी अक जी मूरी अक जी ना उस्ताद अक जी ना पाग जी मूरी इहो विच में टोकण छॾे ॾे सॼो मुंहिंजो ताबो ख़राब करे थो छॾी हाणे जेकॾहिं विच में मूंखे टोकी न कननि में हथ विझी उल्लू बणा छॾियो भाई छो जो तोखे ख़बर न आहे ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे जेके चक पाए त चूसे मारेसि मिठल तू समझण जी कोशिश छो नथो कई जेकर असांखे बाबा ॾिसी वरितो त क़यामत बर्पा कंदो मां सभु कुझु सम्झां थो छा कयां दिलि वसां मजबूर आहियां तुंहिंजो कुर्ब मूंखे हिते छिके अचे थो तोखां सिवा मुंहिंजी बि कान थी सरे पर छा कयां मिठल हिन वक़्तु हालात अहिड़ा पैदा थी विया आहिनि जेकर असांजी ॻाल्हि थोड़ी बि खुली वई त बाबा पंहिंजे पाण खे बंदूक करण ते देर न कंदो अलाह ई न कंदो अहिड़ो ॾींहुं ईंदो तूं परेशान छो पई थी मिठल का माल न कंहिं जहिड़ी बाबा कंहिं वक़्तु बि अची सघे थो तूं वञ हितां चङो माण वञा थी एतिरो जल्दी जाने कुछ घड़ियों त भी